वरी वज़ीर सैयद मुराद निशा बरसातुनि में निगरानी लाइ 30 ज़िलनि में इंचार्ज मुक़ररु करे छॾिया आहिनि। चंद्रे वरे वज़ीर कराची डिवीज़न जे ओभर ऐं कोरंगी ज़िले में सईद गनी खे इंचार्ज मुक़ररु करे छॾियो आहे, जॾहिं त मलीर ज़िले में मोहम्मद सलीम बलोच ऐं ॾखण ज़िले में उस्मान हिंगोरे खे इंचार्ज मुक़ररु कयो वियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात, गर्मीअ जो ज़ोर टुटी पियो। काठोड़, कायदाबाद, गुलशन हदीद, पोर्ट कासिम, भैंस कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में बसकारो। बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम ख़ुशगवार, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बंदि। तेज़ बसकारे बाद गडाब में जबलनि तां बरसाती वहिकिरा ऐं नदियूं वही आयूं। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। कराची ऐं उनजे भर पासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे। काठोड़, क़ाइदाबाद, गुलशन हदीद, पोर्ट कासिम, भैंस कॉलोनी ऐं मलीर ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो आहे। बरसाति खां पोइ गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बि बंदि थी वई आहे। तेज़ वसकारे खां पोइ गडाब में जबलनि तां बरसाती वहिकिरा ऐं नयूं वही आयूं आहिनि। अव्हांखे आगाह कंदासीं, कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति खां पोइ गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। काठोड़, क़ाइदाबाद, गुलशन हदीद, पोर्ट कासिम, भैंस कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं पियो आहे।